पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी ॿिनी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे सुहिणे यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो त अचण वारे एपिसोडनि में काफ़ी अहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा जंहिंमें हाणे हीउ ड्रामो ख़तमु थियण वारो आहे, लेकिन जेका इहे दुश्मन आहिनि इन्हनि खे जाकिर ख़ान ज़लील अहिड़ो कंदो जीअं गुलशेर खे प्यालो कई ऐं ॿिन्ही खे बि हिकु हिकु करे मारींदो। ऐं होॾां जेको आहे कंहिंखे क़ैद करे, हाणे हसीना जीअं क़ैद आहे, हसीना खे क़ैद करे सज़ाऊं ॾींदो, ईअं गोली पोली कोन हणंदो, थी सघे थो रुंडे खे बि अहिड़ी तरह क़ैद करे छॾे। ऐं होॾां जेको आहे जेको जाबर वारा खां बि हिसाब वठंदो ऐं सावल वरी उन्हनि खे ड्रिकाए डोड़ाए पूरो कंदो। इन में बचंदो त सिकू वञी बचंदो, सिकू छो त इन गेम खां ॿाहिरि आहे, ऐं या वरी बचंदो जीअं हैदर वारा। बाक़ी जाबर ऐं रुंडे वारी फैमिली इहे त किना थींदा, इन्हनि जी हालति किनी हालति थींदी इन्हनि जी। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तो ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।